नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त कश्मीर इंसां इज़हार यकजहती लाइ एसी न्यूज़ सईदाबाद जी ऑफिस जे लान में तकरीब थी, जिथे ठीक 12 बजे क़ौमी तरानो ऐं कश्मीरनि जो तरानो असिस्टेंट कमिश्नर सैयद अमार हुसैन रज़वी, सिविल जज बिलाल मेमन, टाउन ऑफिसर जुल्फ़कार मालफाणी, टीओ वाहिद बख्श खोखर, प्रेस क्लब न्यूज़ सईदाबाद जे सहाफ़ी मोहम्मद कासिम जी अॻवानी में स्कूल शागिर्दनि उस्तादनि मुख़्तलिफ़ फ़िक्र जे शख़्सियतनि सां गॾिजी पूरी क़ौम सां हम आवाज़ थी ॻायो। इन बाद न्यूज़ सईदाबाद प्रेस क्लब ताईं कश्मीर बनेगा पाकिस्तान, मोदी ते लानत, पाकिस्तान का मतलब ला इलाहा इल्लल्लाह, पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद जे फलक शुगाफ नारनि सां हिकु वॾी रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूल ऐं हाई स्कूलनि जे उस्तादनि, हेडमास्टर, राजा गुल दुरानी, तोड़े शागिर्दनि, समाजी वर्करनि, पप्पू पठाण, अब्दुल रहमान पठाण, हेस्को एसडीओ मुमताज़ मेमन, इकरा जे चीफ एग्जीक्यूटिव बादल हुसैन रिंद समेत समेत माण्हू शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे मुख़्तलिफ़ अॻवान चयो त मोदी पंहिंजे हरकतनि खां पासो करे कश्मीर पाकिस्तान बणिजंदो, कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म वधीक बर्दाश्त न कयो वेंदो, कश्मीरनि में मासूम न्याणियुनि ते थींदड़ ज़ुल्म बंदि कयो वञे। भारत पाकिस्तान सां जंग कई त उनखे मुंहुं तोड़ जवाब मिलंदो। पाकिस्तान फ़ौज मुल्क लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पाक फ़ौज इंडिया जी फ़ौज खे छटे छॾींदी। उन खां अलावा मोटरवे पुलिस तरफ़ां पिणु हाईवे बाईपास क़ौमी शाहरा ते कश्मीरनि सां यकजहती जो सिलसिले में रैली कढी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।